हिन वीडियो में मां उन्हनि मुख़्तलिफ़ तरीक़नि ते ग़ौर करणु चाहियां थो जिन ज़रिए असां डेटा या मालूमात खे ज़ाहिर करे सघूं था। हिते असां वटि शागिर्दनि जे नंबरनि या स्कोर्स जी हिकु फ़हरिस्त आहे जंहिंखे मां डेटा जे हिकु क़िस्म तौरु इस्तेमालु करे रहियो आहियां। फ़र्ज़ु कयो हिकु टेस्ट में ज़ोया 90, दुआ 95, नूर 100 ऐं सबाब 100 जॾहिं त फ़राह 80 स्कोर खणे थी। हीउ डेटा ॾेखारण जो हिकु तरीक़ो आहे। यादि रखो, डेटा सिर्फ़ु हिकु रिकॉर्ड थियल मालूमात हूंदी आहे। इहा हिन मिसाल वांगुरु अददी या न्यूमरिक या मिक़दारी या क्वांटिटेटिव थी सघे थी, जीअं पंहिंजे हिन मिसाल में आहे जिते पाण अंग ॻणे रहिया आहियूं। पर ज़रूरी नाहे त डेटा हमेशह स्कोर्स खे या नंबरनि खे ज़ाहिर करे। कॾहिं कॾहिं डेटा पंहिंजे राय खे या ओपिनियन खे बि ज़ाहिर कंदी आहे। मसलन जेकॾहिं पाण शागिर्दनि खां पुछूं त तव्हांखे हीअ टेस्ट कीअं लॻी ऐं उन्हनि खे चऊं त तव्हां 0 खां 5 ताईं को बि नंबर ॾियो, जेका मालूमात उहे सही ॾींदा उहा बि डेटा ई हूंदी। पर ख़ैर, मां डेटा छा आहे उन जी तफ़सील में नथो वञणु चाहियां। मां सिर्फ़ु इहो ॿुधायां थो त उनखे ज़ाहिर कीअं कबो। सो फ़र्ज़ु कयो हिन डेटा में मां हिते लिखां नेम यानी नालो ऐं हिते लिखां स्कोर यानी जेको हुन स्कोर खयों या नंबर खयां ऐं हिन खे विचो मां लकीर ठाहे करे उन खां पोइ मां दर्जाबंदी कयां। सो ही ज़ोया जो स्कोर, ही दुआ जो स्कोर, ही नूर जो स्कोर, ही सबा जो स्कोर ऐं ही फ़राह जो स्कोर। सो इन क़िस्म जी अगरि मां जदवल या टेबल ठाहियां त इहा दरअसल टेबल हिकु रिप्रेज़ेंटेशन आहे या इहा टेबल जेकी आहे उहा ज़ाहिर करे थी, इहो मज़हर आहे, इहो इज़हार आहे कंहिंजो त कंहिं केतिरो स्कोर खयों आहे इन जो। सो ही बि हिकु क़िस्म जो तरीक़ो आहे जंहिंसां पाण डेटा खे ज़ाहिर करे सघूं था। अहिड़े तरीक़े सां पाण वटि ॿियो तरीक़ो आहे जंहिंखे पाण चवंदा आहियूं बार ग्राफ। सो ही आहे बार ग्राफ। हिन में जेका ही लकीर आहे अमूदी, इन खे पाण चऊं था स्कोर। ठीकु आहे। सो अमूदी लकीर खे पाण स्कोर चऊं था ऐं हिन उफ़क़ी लकीर खे पाण नालनि वारी लकीर चवंदासीं। सो हिते पाण रखंदासीं नाला। सो फ़र्ज़ु कयो मां हिते रखां थो 50। सो ख़ैर सॼा मां स्कोर रखां थो 10, 20, 30 न पुॼी सघंदुसि। सो 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 ऐं पोइ ही आख़िर में 100 ऐं 50 पंहिंजो थींदो वञे उहो हिन जॻह ते। सो ही थी वियो 50। सो अचो त सभ खां पहिरियां पाण ज़ोया जो स्कोर था ॾिसूं। सो ज़ोया केतिरो स्कोर खयों आहे? ज़ोया स्कोर खयों आहे 90। सो 90 उहो हिन जॻह ते आहे। सो हितां पाण हिकिड़ो ग्राफ ठाहींदासीं उहो हिन तरीक़े सां। सो हिन तरीक़े सां ही ज़ोया जो स्कोर थी वियो। उन खां बाद में आहे दुआ। दुआ जो केतिरो स्कोर आहे? 95। सो 90 ऐं 100 जे विच में उहो हिन विच ते हिते थींदो 95 स्कोर। सो ही बि पाण हिकिड़ो ग्राफ ठाहियूं था। सो ही जेको आहे स्कोर कंहिंजो आहे? ही स्कोर आहे दुआ जो। सो उन खां बाद में जेको असां वटि आहे उहा आहे नूर। नूर जो केतिरो स्कोर आहे? नूर जो आहे 100। सो हितां सिधी हिकिड़ी लकीर छिकींदासीं ऐं हितां जेको आहे नूर जो स्कोर ठाहींदासीं। सो ही थी वियो नूर जो स्कोर। ही कंहिंजो स्कोर आहे? नूर जो। सो हिते नूर लिखंदासीं ऐं उन खां बाद में आहे सबा। सो सबा बि 100 स्कोर खयों आहे। सो सिधी लकीर ठाहींदासीं। ख़ैर सबा जो जेको कलर आहे या रंग आहे उहो चेंज कयूं। सो ही सबा जो जेको आहे उहो स्कोर आहे। सो हिन जॻह ते सबा जो स्कोर थी वियो ऐं उन खां बाद में जेको पाण वटि बचियल आहे उहा आहे फ़राह। ऐं फ़राह जो स्कोर केतिरो आहे? फ़राह जो स्कोर आहे 80। सो 80 हिन जॻह ते आहे। हितां हिकिड़ी लकीर छिकींदासीं ऐं पोइ हिते सबा जो स्कोर ठाहींदासीं। सॉरी, फ़राह जो। सो ही थी वियो फ़राह जो स्कोर। ही बि हिकिड़ो अहिड़ो तरीक़ो आहे जंहिंसां पाण डेटा खे छा कंदा आहियूं? ज़ाहिर कंदा आहियूं। सो हिन जे ज़रिए पाण ॾिसी सघूं था त ज़ोया जो स्कोर केतिरो आहे, दुआ जो स्कोर केतिरो आहे, नूर जो स्कोर केतिरो आहे, सबा जो स्कोर केतिरो आहे या फ़राह जो स्कोर केतिरो आहे। बार ग्राफ ऐं टेबल जे ज़रिए त पाण मालूमात सही ॾींदा आहियूं। पर कॾहिं कॾहिं इहो ज़रूरी न हूंदो आहे त कंहिं स्कोर खयों, पर इहो ज़रूरी हूंदो आहे त केतिरो स्कोर खयों वियो। सो उहा जेका डेटा या मालूमात पाण सही ॾींदा आहियूं उहा कुझु हिन तरीक़े सां सही ॾींदा आहियूं। मसलन 90 ऐं उन खां बाद में पाण वटि स्कोर खयों वियो 95 ऐं उन खां बाद में आहे 100। सो उन खां बाद में बि आहे 100। सो 100 ऐं उन खां बाद में आख़िरी असां वटि स्कोर आहे 80। सो ही जेको असां वटि मालूमात सहेड़ण जो तरीक़ो आहे, इन में मवाद घटि आहे टेबल ऐं ग्राफ जे मुक़ाबले में न। छाकाणि त टेबल ऐं ग्राफ में इहो आहे त सिर्फ़ु स्कोर न लिखियलु हूंदो आहे, पर इहो बि लिखियलु हूंदो आहे त उहो स्कोर कंहिं खयों आहे। यानी स्कोर सां गॾोगॾु उन बंदे जो नालो लिखियलु हूंदो आहे। पर जॾहिं त हिते सिर्फ़ु स्कोर लिखियलु आहे, हिन में ख़बर कोन्हे त कंहिं स्कोर केतिरो खयों आहे। मालूमात खे सहेड़ण जा पाण वटि ही 3 तरीक़ा त थी विया, पर इन खां अलावा बि पाण वटि इंट्रस्टिंग या दिलचस्प तरीक़ा आहिनि। फ़र्ज़ु कयो पाण वटि हिकिड़ो तरीक़ो आहे फ्रीक्वेंसी स्कोर जंहिंखे पाण चवंदा आहियूं। उन में बि पाण बार ग्राफ वारी कार हिकिड़ी अमूदी लकीर ऐं ॿी उफ़क़ी लकीर ठाहींदा आहियूं ऐं उन खां पोइ हिन जॻह ते पाण स्कोर लिखंदा आहियूं उफ़क़ी लकीर ते। सो फ़र्ज़ु कयो पाण हिते रखूं था 80, हिते 85 ऐं उन खां पोइ 90 ऐं उन खां पोइ 95
ऐं उन खां पोइ 100। सो ही पाण वटि फर्ज़ कयो स्कोर आहे। हिते पाण सिर्फ़ु इहो ज़ाहिर कंदा आहियूं त कहिड़ो स्कोर केतिरा दफ़ा खंयो वियो आहे, ठीकु आहे न। सो जेकॾहिं पाण पंहिंजे स्कोर में ॾिसूं त पाण वटि सभ खां पहिरियां 80 आहे। 80 केतिरनि माण्हुनि खंयो आहे, हिकिड़े माण्हू खंयो आहे, त हिकिड़ो दफ़ो पाण लिखंदासीं। 85 केतिरनि माण्हुनि खंयो आहे, कंहिं न खंयो आहे। 90 हिकिड़े माण्हू खंयो आहे, सो हिकु लिखंदासीं। उन खां बाद में 95 बि हिकिड़े माण्हू खंयो आहे, सो हिकु दफ़ो हिते लिखंदासीं, हिकिड़ो टुपको ॾींदासीं। ऐं उन खां बाद में 100 जेको आहे ॿिनि माण्हुनि खंयो आहे, सो हिते 2 टुपका ॾींदासीं। इन मां पाण खे इहो मालूम थी वेंदो, हिते हिकिड़ो ॿियो टुपको ॾियां 100 जे मथां, छाकाणि त ॿिनि माण्हुनि खंयो आहे। हाणे इन मां पाण खे इहो मालूम थींदो त कहिड़ो स्कोर केतिरा दफ़ा खंयो वियो आहे। सो ही जेकी अमूदी लकीर आहे, इहा नंबरनि खे ज़ाहिर कंदी, तादादनि खे ज़ाहिर कंदी त केतिरनि माण्हुनि इहो स्कोर खंयो आहे या केतिरा दफ़ा इहो स्कोर आयो आहे। इन खां पोइ जेकॾहिं पाण हिन डेटा खे ॾिसूं, हिन खे ऐं पोइ हिन तरीक़े खे ॾिसूं त इन ॿिन्हिनि तरीक़नि में डेटा या मवाद साॻियो आहे या मालूमात साॻी आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं ग्राफ ऐं टेबल खे ॾिसूं त उन में बि मवाद साॻियो आहे, बसि ॾिसण जो तरीक़ो अलॻि आहे। सो हिन डेटा खे इन तरीक़नि सां लिखण खां पोइ पाण खे फ़ाइदो कहिड़ो हासिलु थी सघे थो या पाण इन मां छा मालूम करे सघूं था। फ़र्ज़ु कयो पाण चऊं था रेंज। सो रेंज पाण खे कीअं मालूम थींदी आहे। रेंज उनखे चइबो आहे जॾहिं पाण कंहिं बि डेटा मां जेको मैक्सिमम वैल्यू आहे, यानी वॾो में वॾो जेको वैल्यू आहे, उन मां जॾहिं मिनिमम यानी घटि में घटि जेको वैल्यू आहे उनखे कट कयूं। सो जॾहिं मैक्सिमम मैक्सिमम मां छा कट कयूं, मिनिमम खे, यानी घटि में घटि यानी नंढो में नंढे वैल्यू खे। सो वॾो में वॾो पाण वटि वैल्यू आहे 100, उन मां जेकॾहिं 80 कढूं त बाक़ी पाण वटि बचंदो 20। सो 20 पंहिंजी रेंज आहे, यानी 80 खां पंहिंजो स्कोर शुरू थिए थो ऐं 100 ताईं आहे। सो इहा पंहिंजी 20 छा आहे, 20 पंहिंजी छा थी वई रेंज। सो इन रेंज में पंहिंजो जेको आहे स्कोर हले थो पियो। उन खां बाद में जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं बिलो 100, यानी 100 खां केतिरनि माण्हुनि घटि स्कोर खंयो आहे, सो इहो बि पाण हिन डेटा जे ज़रिए आराम सां ॾिसी सघूं था। फ़र्ज़ु कयो पाण जेकॾहिं ॾिसूं त 100 खां घटि केतिरा स्कोर आहिनि, सो 90, 95 ऐं 80 इहे टई घटि आहिनि। अहिड़े तरीक़े सां हिननि में ॾिसूं त ही घटि आहे, ही घटि आहे, ही घटि आहे, यानी हिते बि 3 घटि थी विया। सो हिते बि हे घटि आहे ऐं उन खां बाद में हे बि घटि आहे, हे बि घटि आहे, सो हिते बि 3 थी विया। ऐं इन खां बाद में जेकॾहिं हिननि में ॾिसूं त ही बि 3 असांखे ज़ाहिर थियनि था। सो हिन मालूमात मां पाण खे ख़बर पइजी वई त उहे 3 बंदा आहिनि या 3 छोकिरा आहिनि जंहिं 100 खां स्कोर घटि खंयो आहे। ऐं उन खां बाद में जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं फ़र्ज़ु कयो मोस्ट फ्रीक्वेंट जी, यानी उहो कहिड़ो स्कोर आहे जेको वधीक में वधीक खंयो वियो आहे, बार बार खंयो वियो आहे। सो उहो बि पाण ॾिसंदासीं पंहिंजे टेबल में। सो टेबल में जेकॾहिं पाण ॾिसूं त 90 हिकु दफ़ो आयो आहे, 95 हिकु दफ़ो आयो आहे, पर 100 जेको आहे उहो 2 दफ़ा आयो आहे। सो 100 जेको आहे उहो अहिड़ो स्कोर आहे जेको वधीक में वधीक खंयो वियो आहे। हाणे जेकॾहिं पाण बार ग्राफ में ॾिसूं त 100 2 दफ़ा आयो आहे। अहिड़े तरीक़े सां पाण जेकॾहिं ॿियनि स्कोरनि खे ॾिसूं त उहे घटि आया आहिनि। अहिड़े तरीक़े सां हिन में ॾिसूं त 100 2 दफ़ा आयो आहे। उन खां बाद में हिन जेको ई फ्रीक्वेंसी स्केल जंहिंखे पाण चवंदा, उन में बि ॾिसूं त 2 दफ़ा जेको आहे 100 स्कोर खंयो वियो आहे। सो इन जे करे छाकाणि त हिन में सफ़ा ज़ाहिर हूंदी आहे फ्रीक्वेंसी, इन जे करे हिनखे फ्रीक्वेंसी स्केल चइबो आहे। सो हिन मां पाण ॾिसी सघूं था त जेको 100 स्कोर आहे उहो बार बार खंयो वियो आहे या वधीक खंयो वियो आहे। सो ही पाण खे ज़ाहिर थी वियो 100। ही सभु अहिड़ा तरीक़ा आहिनि जंहिंसां पाण डेटा या मवाद या मालूमात खे सहे ॾींदा आहियूं। इन खां अलावा बि पाण मुस्तक़बिल में ॿिया तरीक़ा ॻोल्हे सघूं था जंहिंसां पाण डेटा या मवाद या मालूमात खे सहे ॾी सघंदासीं। उमीद थो कयां त ही तव्हांखे मौज़ू सम्झ में अची वियो हूंदो।